बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 19 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे स्टेट बैंक। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे सबक़ जे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ ज़ाब्ते माना क़ाइदे, लफ़्ज़ उपाउ माना कदम, लफ़्ज़ वसीलन माना ज़रियन, लफ़्ज़ निभाइण माना अदा करण, लफ़्ज़ मुख्य माना अहम, लफ़्ज़ रवायती माना आम, लफ़्ज़ पाण भरो माना मज़बूत, पोइ लफ़्ज़ आहे मटा सटा माना तब्दील करण, लफ़्ज़ मैनेजमेंट माना इंतज़ाम, लफ़्ज़ सरपरस्ती माना रहनुमाई, लफ़्ज़ सहकार माना ताउन, लफ़्ज़ मालियाती इदारा माना माली महकमा, लफ़्ज़ कारोबार माना वापार, लफ़्ज़ करंसी माना सिक्को। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान कॾहिं वजूद में आई? जवाब, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो वजूद जून 1948 ईस्वीअ में आयो ऐं 1 जुलाई 1948 ईस्वीअ खां हिन बैंक बाक़ाइदा कमु करणु शुरू कयो। बे सवाल नंबर ॿियो, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा कहिड़ा मुख्य कम आहिनि? जवाब, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा हेठियां मुख्य कम आहिनि। नंबर पहिरियों, नोटनि खे तरतीब ॾियणु। नंबर ॿियो, नाणे जी अघ में क्रेडिट खे तरतीब ॾियणु। नंबर टियों, पाकिस्तान जी मुआशी पैदावारी वसीलनि खे वधाइणु। जीम सवाल नंबर टियों, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा हेडक्वार्टर किथे आहिनि? जवाब, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा हेडक्वार्टर इस्लामाबाद ऐं कराचीअ में आहिनि। दाल सवाल नंबर चोथों, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सरबराह खे छा चइबो आहे? जवाब, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सरबराह खे गवर्नर या चेयरमैन चइबो आहे। हे सवाल नंबर 5, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जा घणा मेंबर हूंदा आहिनि? जवाब, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जा 9 मेंबर हूंदा आहिनि, जिन में पहिरियों गवर्नर या चेयरमैन हूंदो आहे। गवर्नर या चेयरमैन जो हिकु सेक्रेटरी हूंदो आहे। बाक़ी 8 डायरेक्टर्स हूंदा आहिनि। वाव सवाल नंबर 6, पाकिस्तान ठहण खां पोइ रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जे नाणे मां पाकिस्तान खे केतिरो हिसो मिलियो? जवाब, पाकिस्तान ठहण खां पोइ रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जे नाणे मां पाकिस्तान खे 30% मिलियो। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि कारोबार, शरह, मालियाती इदारा, करंसी, सहकार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ कारोबार माना वापार। जुमिलो लिखंदासीं, अवाम जी रक़म मां
बैंकूं कारोबार कंदियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे शरह माना नरख़ या अघु। जुमिलो लिखंदासीं बैंकूं माण्हुनि खे 8% जी शरह सां मुनाफ़ो ॾींदियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे मालियाती इदारा माना माली मुहकमा। जुमिलो लिखंदासीं मालियाती इदारा माली मामलनि खे तय कंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे करंसी माना सिक्को। जुमिलो लिखंदासीं हुकूमत करंसीअ जो अघु मुक़ररु कंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे सहकार माना ताउन। जुमिलो लिखंदासीं बैंकूं हिक ॿिए सां सहकार कंदियूं आहिनि। नंबर 3 मुनासिब जवाब ॻोल्हे ख़ाली जायुनि खे भरियो। जी दोस्तों हाणे ख़ाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। अलिफ नंबर पहिरियों ख़ाल स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियाद सन ख़ाल में विधो वियो 1947 1950 1948। जवाब आहे 1948। बे विरहाङे खां अॻु मुल्क जी मरकज़ी बैंक खे ख़ाल नाले सां सॾियो वेंदो हो। सेंट्रल रिज़र्व बैंक हबीब बैंक। सही जवाब आहे रिज़र्व बैंक। ख़ाल में लिखंदासीं रिज़र्व बैंक। जीम ख़ाल नंबर 3 स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे ख़ाल बि सॾियो वञे थो। सिंध बैंक बैंक दौलत पाकिस्तान इस्लामी बैंक। दुरुस्त जवाब आहे बैंक दौलत पाकिस्तान। ख़ाल में लिखंदासीं बैंक दौलत पाकिस्तान। दाल ख़ाल नंबर 4 स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे क़ानूनी हैसियत ख़ुदि मुख़्तियारीअ वारो एक्ट ख़ाल सन में पास कयो वियो 1964 ईस्वी 1958 ईस्वी या 1962 ईस्वी। सही जवाब आहे 1964 ईस्वी। ख़ाल में लिखंदासीं 1964 ईस्वी। हे ख़ाल नंबर 5 ऐं आख़िरी स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सरबराह खे ख़ाल सॾिबो आहे मेंबर गवर्नर सेक्रेटरी। दुरुस्त जवाब आहे गवर्नर। ख़ाल में लिखंदासीं गवर्नर। नंबर 5 हरफ जुमिलो उहो लफ़्ज़ जेको जुमिले में ॿिनि लफ़्ज़नि जुमिले जे ॿिनि भाङनि या ॿिनि जुमिलनि खे ॻंढे हिकु करे उनखे हरफ जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु नंबर पहिरियों असग़र स्कूल वेंदो आहे पर शाम जो दुकान ते बि कमु कंदो आहे। पर हिते हरफ जुमिलो आहे यानी हिन ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे थो। नंबर ॿियो जुमिलो जमशेद ऐं अकबर ॿई भाउर आहिनि मगर धार धार क्लासनि में पढ़नि था। मगर हिते हरफ जुमिलो आहे ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे थो। यादि रखो त स्टेट बैंक जी क़ाइमु करण वारो बुनियादी कमु क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना करायो हो।